अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कंदा हलूं। सेवन शरीफ खां रिपोर्टर मोहम्मद वारिस कोरे जो सेवन शरीफ में पाकिस्तान समेत सिंध में वधंदड़ महंगाई के खिलाफ पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िले जामशोरो तरफां एहजाजी रैली कढी वई। रैली की अगवानी ज़िले सदर परवेज़ अली चांडियो, तालका सदर सेवन शरीफ मोहम्मद यूसुफ कोसो की अगवानी में एहजाजी रैली कढी वई, जंहिंमें नायब सदर एहसान लंजार, नायब जनरल सेक्रेटरी खुदाबख्श बलोच, इतलात सेक्रेटरी मुनवर बम्बरो, फिनांस सेक्रेटरी अहमद सुमरो, ज्वाइंट सेक्रेटरी आबिद अली खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। जंहिंमें अगवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻाटे टोड़ महांगाई गरीब मिसकिननि खां जीअण जो हक़ कसे छॾियो आहे। जेको मज़दूर 500 खां 600 दिहाड़ी कमाइण वारो गरीब मज़दूर उन मज़दूरीअ मां अटो, गिह, खीर ऐं ॿियूं ज़रूरत जूं शयूं कीअं वठी थो सघे। वधीक उन्हनि जो चवणु हो त महांगाई जे करे गरीब माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। हुननि मौजूदा हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर महांगाई ते कंट्रोल करे गिह, खंड, अटो ऐं ॿियो रोज़मर्रा जो शयूं ग़रीबनि जी पुष्ट खां परे थींदियूं पियूं वञनि। जेके इस्तेमाल जूं शयूं सस्तियूं कयूं वञनि, ॿी सूरत में एहजाज जो दाइरो वधायो वेंदो।